लाहौर पाकिस्तान पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ विच में गुज़िरियल ॾींहुं थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहानी साम्हूं अची वई। गुज़िरियल ॾींहुं ॿिन्ही अॻवान विच में मुलाक़ात में हुकूमत साज़ी ते ॻाल्हि ॿोल कई वई। ॿिन्ही पार्टियुनि गॾिजी कम करण ते इतफ़ाक़ कयो हो। ज़रियनि मूजिब शहबाज शरीफ आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात दौरान नून लीग क़ाइद नवाज शरीफ जो पैगाम पहुचियो। ज़रियनि जो चवणु आहे त ॿिन्ही अॻवाननि हुकूमत साज़ी लाइ राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़ बि कयो। मुलाक़ात दौरान असेंबली मेंबरनि जे नंबर गेम ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। ॿई अॻवान आज़ाद मेंबरनि सां राब्तो करण बाद ॿीहर मुलाक़ात कंदा। मौलाना फज़ल रहमान सां बि मुलाक़ात कई वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी शहबाज शरीफ विच में मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म केरु हूंदो उन ते अञा ताईं ॻाल्हि ॿोल न थी सघी आहे। वज़ीर आज़म जे एजेंडा ते नंबर गेम ख़त्म थियण खां पोइ ॻाल्हि ॿोल कई वेंदी। यादि रहे त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल ॾींहुं लाहौर पहुता हुआ। ॿई ॼणा पार्टी अॻवाननि सां बि मुलाक़ात कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।